गुलारची लग जमायत महमूदा कादरिया के मरकज़ ऐं मशहूर अलमी दरसगाह सुतियाणी शरीफ़ में हिंदू मज़हब से तहलक रखंदड़ 254 माण्हुनि जमायत महमूदा कादरिया के रूहानी अगवान मशहूर आलम दीन हाफ़िज़ गुलाम मोहम्मद सोहो के हथ से कलमो पढ़ी इस्लाम में दाख़िल थी विया। नवन मुसलमान थींदड़ जो तालुक़ ज़िले बदीन ऐं ठठे के मुख़्तलिफ़ शहरनि गुलारची, खोरवा, तराई, कड़ियो गंवर, बठोरो, सजावल समेत ॿियनि इलाइक़नि सां हो। इन मौक़े ते इस्लाम में दाख़िल थींदड़नि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां बग़ैर के दबा ज़बरदस्ती जे पंहिंजे रज़ा ख़ुशी सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां मुतासिर थी इस्लाम क़बूल करे रहिया आहियूं। जॾहिं त जमायत महमूदा कादरिया जे मुर्शिद हाफ़िज़ गुलाम मोहम्मद सोहो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जमायत जी कोशिशुनि सां हज़ारे गैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थी चुका आहिनि ऐं जमायत पारां असांजे भाइरनि लाइ न सिर्फ़ु इस्लामी तइलीम जो बंदोबस्तु कयो वियो आहे, पर असां उन्हनि लाइ रिहाइशी कॉलोनी पिणु ठाही आहे जिते हू पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रही सघनि। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त असां कंहिं बि मज़हब जे माण्हुनि खे ज़बरदस्ती इस्लाम में दाख़िल करण जा क़ाइल न आहियूं। इस्लाम मुहबत जो नालो आहे।